ख़बर आख़िरी नासी शहदाद कोट में हथियारनि जा बट ऐं छुरियूं हणी ज़ख़्मी कयल पोरियत अस्पताल में दम ॾेई छॾियो। वारसनि कातलनि जी गिरफ़्तारी लाइ कोटू मोटू चौक ते लाश रखी धरणो हयो आहे। शहदाद कोट खां वाक़िआ आगाह कयो पिया। शहदाद कोट में सेक्शन थाणे जी हद गरीबाबाद पाड़े में जवाबदारनि हथियारनि जा बट ऐं छुरियूं हणी 26 सालनि जे पोरियत नौजवान कुर्बान ख़ासकेली खे माणी करे छॾियो हो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो, जिते हुन दम ॾेई छॾियो आहे। वारसनि ऐं शहरनि पोरित कुर्बान ख़ासकेले जो लाश शहदाद कोट शहर जे कोटू मोटू चौक ते रखी धरणो हयो आहे। मक़तूल जे भाउ वली ख़ासकेली साफ़िन खे ॿुधायो त संदसि भाउ कुर्बान ख़ासकेली गॾ गाॾे ते पाणी भरे शहर में सप्लाई कंदो हो। अवां ख़बर ॾियूं पिया शहदाद कोट में हथियारनि जा बट ऐं छुरियूं हणी ज़ख़्मी कयल पोरियत अस्पताल में दम ॾिनो आहे। वारसनि कातलनि जी गिरफ़्तारी लाइ कोटू मोटू चौक ते लाश रखी धरणो हयो। शहदाद कोट में ए सेक्शन थाणे जे गरीबाबाद पाड़े में जवाबदारनि हथियारनि जा बट ऐं छुरियुनि हणी 26 सालनि जे पोरियत नौजवान कुर्बान ख़ासकेली खे मरणी करे छॾियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में चाणका अस्पताल लाड़काणो नियो वियो हो, जिते हुन दम ॾेई छॾियो। वारसनि ऐं शहरनि पोरियत कुर्बान ख़ासकेली जो लाश शहदाद कोट शहर जे कोटू मोटू चौक ते रखी धरणो हयो। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं शहदाद कोट खां सदाम सोलंकी खां। जी सदाम, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, ही अफ़सोसनाक वाक़ियो शहदाद कोट जे गरीबाबाद मोहल्ले वासी सां पेश आयो आहे, जेको मक़तूल पोरियत हुयो कुर्बान ख़ासकेली उनखे 5 ॾींहं अॻु में जेके पानी जा पैसा घुरण ते 62 जवाबदारनि मुमताज़ मक्सी ऐं सिकंदर मक्सी समेत जेके 8 माण्हू हुया, उन्हनि हिन ते तशद्दुद करे हिन जे मथां छुरियुनि जा वार करे ज़ख़्मी करे छॾियो हुयो। जंहिंखां पोइ कुर्बान ख़ासकेली जेको मक़तूल हो उनखे ज़ख़्मी हालत में ट्रामा सेंटर लाड़काणे खणी विया, जिते उन ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। जंहिंखां पोइ उनजो मक़तूल जो लाश कोटू मोटू जे मसरूफ़ तरीन चौक ते रखे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंखां पोइ उन्हनि मुतालबो कयो त फौरी तौर ते जेके 62 जवाबदार आहिनि उन्हनि मथां केस दाख़िल करे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार करे मक़तूल सां इंसाफ़ कयो वञे। जंहिंखां पोइ उतां शहदाद कोट जो DSP शहज़ाद इलियास उते धरणे में पहुतो। उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं शहरनि सां ऐं मक़तूल जे वारसनि सां त फौरी तौर ते केतिरा बि 62 हुजनि उन्हनि जे मथां जेको आहे त केस दाख़िल करे ऐं उन्हनि जी गिरफ़्तारी कई वेंदी, जंहिंखां पोइ धरणो ख़तमु करे जेको आहे त ख़तमु कयो वियो आहे। जी ठीक है सदाम, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।